एक ॿी अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं त ठुल में ॻोठ अब्दुल करीम खोसो में हिक ई घर जा 7 ॿारड़ा उरड़ी में मुब्तला थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ठुल वेझो ॻोठ अब्दुल करीम खोसो में हिक ई घर जा 7 ॿारड़ा उरड़ी में मुब्तला थी विया थी वियो आहे। अव्हां खे इहो ॿुधाईंदा हलूं त ॻोठ रामण खोसो में मासूम ॿार जे फौत थियण खां पोइ फौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सिहत खाते जी नाअहली सबबि उरड़ी खां बचाव जी वैक्सीन अणलभ थी वई आहे, जंहिं सबबि मरीज़ परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, पर सिहत खातो अघु निंड सुतल आहे। अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ अब्दुल करीम खोसो में हिक ई घर जा 7 ॿारड़ा उरड़ी मुब्तला आहिनि, हिकु ॿारड़ो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़, तफ़सीलनि खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, टुल में सिहत क़यादत जी नाअहली जी सबब उरड़ी जी वबा टुल तालुके में पकड़जी वई आहे, जंहिं करे ॻोठ अब्दुल करीम खोसो में हिक ई घर जा 7 ॿारड़ा उरड़ी मुब्तला थी विया आहिनि, जॾहिं त हिकु 6 महीने जो ॿारड़ो आहे ॿियो मरे तो उहो फौत थी वियो आहे, जंहिं बाद फौत जो अंग हिकु हफ़्ते अंदरि 2 थी वियो आहे, जॾहिं त 6 सालनि जी हुमेरा, 4 सालनि जी जमालदीन, 1 साल जो अहमद अली, 4 सालनि जी समीना, 7 सालनि जी आशिया ऐं 1 साल जी फज़ीला जेको आहे उरड़ी मुब्तला आहे। ऐं उन बावजूदि जेको आहे सिहत खातो ऐं मुब्तला बणियल उरड़ी मुब्तला ॿारनि खे वैक्सीन न करे सघी आहे, जंहिं करे उरड़ी जी वबा इहो ॾींहुं पकड़जी रही आहे। मुंहिंजो राब्तो ते वठण जो चवणु आहे त असां काफ़ी भेरा महकमा सिहत जे अमलदारनि खे ॿुधायो आहे त हिते इलाइक़े में उरड़ी जी वबा पकड़ियल आहे, तव्हां उरड़ी जा टीका लॻायो, पर उन बावजूदि जेको आहे महकमा सिहत उरड़ी जे बचाव लाइ टीका लॻाए न सघी आहे, जंहिं करे असां हिकु हफ़्ते अंदरि 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे हिक ई घर जा 7 ॿारड़ा जेके मुब्तला आहिनि, जंहिंजी हालत तफ़्शीश में आहे। जी, वॾी महिरबानी तफ़सील ॿुधाइण लाइ हफ़ीज़ सुमरो।